सचो सतराम शहनशाह सतगुरु साईं सतराम दास सावजन जो 145 सालाना जन्म महोत्सव जो मेलो है, जंहिंमें अवां वेठा आहियो। ऐं हाणे मां जंहिं राॻीअ खे घुराईंदुसि उहो सिंध जो असांजो लोक फनकार आहे, यकतारे चपड़ीअ जो। अवां जी भरपूर आजियां अचे थो अवां जे साम्हूं गुलाम हुसैन उमराणी। देवताऊं हित झुकन था, आहे शान वॾी हिन धाम जी। कहिड़ी लिखा महिमा अंजम, कहिड़ी लिखा महिमा अंजम, साईं सचे सतराम जी। नगरी ना है सारी दुनिया में मशहूर आहे ही धाम। नाना तुझी नगरीअ में रूह खे राहत मिलंदी आ। देवरी साहब जे दर्शन सां चांडिया दिलड़ी खरी साईं पवंदी आ। करी तो भली कारज सब जा रास करी तो जे को अचे तो हली। आसु पुॼाइण वारो आहीं सब सां करी तो भली कारज सब
सभ जा रास करी थो जेको अचे थो हली मेहर वसे थी दुनिया अचे थी धाम तुने दी तुझो साईं सचा नाना तुझी नगरीअ में रूह के राहत मिलंदी आ तेरी साहब जे दर्शन सां दिलि ठरी साईं पवन